अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो भाउ सरफराज़ खोसो। तव्हां ॾिसो था यूट्यूब चैनल सरफराज़ खोसो व्लॉग्स। अॼु जेको आहे जॻह जो कमु हली रहियो आहे ऐं प्लस्तर भी थिए थो पियो ऐं डिज़ाइना भी निकिरनि थी पियूं। मां तव्हांखे जेको आहे पूरी डिज़ाइन ऐं जॻह जे कम जो वीडियो ॾेखारींदुसि। हीउ ॾिसी सघो था मथे प्लस्तर भी थी रहियो आहे ऐं डिज़ाइना भी निकिरनि थी पियूं। सामान हेठि लाहिजे पियो, मथां जेको आहे पूरी डिज़ाइन थी चुकी आहे। मज़ीद जेको आहे हेठि हाणे कमु हलंदो पियो। यह मथी साइड फाइनल थी चुको है, डिज़ाइन भी निकरी चुको है ऐं हाणे रसा खोलजन था पिया। हाणे हेठे साइड ते ईंदासीं। मसालो असांजो तैयार है, कुछ तैयार थींदो हाणे। ऐं हीउ ॾिसो था, हीउ ॿी घाणी भी लॻे थी पई मथां। हीउ ॾिसो था डिज़ाइन भी असां करे आया आहियूं ऐं थपाई पूरी थी चुकी है। मसालो कुछ बचियल है। हीउ हेठों साइड हाणे असां डिज़ाइन के हीउ मां या ऐं कुछ दोस्त थपाई कनि था ऐं उस्ताद वॾो डिज़ाइन कढे तो पियो। ये ॾिसो कीअं प्लस्तर थी चुको है माशाअल्लाह। मथियो पासो जीअं प्लस्तर असां फाइनल कयूं था पिया तो उते उते डिज़ाइन कढण जीअं डिज़ाइन सां लॻंदो अचे। मसालो जेको आहे तैयार थी चुको है। ये ॾिसो था मसालो असां तैयार कंदा मिस्त्रियुनि खे ॾींदा वञूं था। याश कली साइड में वेठो आहे, सिगरेट जा कश हणे थो पियो ऐं मथां जी थपियाई हले थी पई। बिलाल ॾिसी वेठो आहे, ईअं चिटाई ॾिसे थो पियो ॼण असां कर्ज़ा आहियूं। हे ॾिसो प्लस्तर खां पोइ हीउ उस्ताद अरबिलो डिज़ाइन कढे थो पियो। तव्हां डिज़ाइन ॾिसी सघो था पिया माशाअल्लाह, केॾी प्यारी ऐं बहितरीन डिज़ाइन आहे। ये डिज़ाइन कंप्लीट थियण खां पोइ वरी प्लस्तर हेठी साइड जी असां कई आहे ऐं उस्ताद रशीद जो डिज़ाइन कढे थो पियो। हिन ॿी साइड खां जेको आहे थपाई स्टार्ट करे चुकी है। ॾिसो था पिया कम असांजी रफ़्तार सां हले थो पियो। जेको साइड असां फाइनल कयूं था पिया ॿिए साइड के थपाई स्टार्ट करे ऐं उते उते प्लस्तर कंप्लीट करे ऐं डिज़ाइन करे कढी छॾियूं था। ये चांहि भी अची वई आहे। बिलाल चांहि पिए थो पियो। बिलावल जी चांहि पीअण खां पोइ असांजी भी चांहि असांखे मिली वई आहे। हीउ ॾिसी सघो था असांजी चांहि। ऐं जंहिं दोस्त खे चांहि पीअण जो सलाह अथव ऐं कम के कंप्लीट कंदा हलूं था ऐं असां प्लस्तर कंदा फाइनल कंदा वञूं था ऐं उस्ताद रशीद ऐं उस्ताद अरबिलो डिज़ाइन कढंदा कंप्लीट कंदा वञूं था। झटके में मसालो तैयार थिए थो। थपाई भी हले थी पई ऐं अल्लाह तव्हांखे नेकी ॾे। प्लस्तर भी थींदो वञे थो, डिज़ाइन भी निकिरंदा वञनि था। ॾिसो था केॾी प्यारी डिज़ाइन उस्ताद अरबिलो कढे थो पियो। दोस्तन के गुज़ारिश है, जेके भी दोस्त नया आया हैं बराए मेहरबानी फेसबुक पेज के फॉलो कयो ऐं यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो। सरफराज़ खोसो व्लॉग्स मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो आहे। हीउ डिज़ाइन तव्हां ॾिसी सघो था माशाअल्लाह केॾी बहितर आहे। ईअं कम के फाइनल कंदा हलूं था पिया। हीउ ॿारियूं निकिरनि थी पियूं, ॿारनि ते भी कंप्लीट कंदा हलूं था। मथां किनारियूं गुल वारियूं कढी वरी पोइ विच में ॿारी ॾियूंसि था। मुख़्तलिफ़ डिज़ाइन जा मुख़्तलिफ़ दीवार आहिनि। इन जगह के चारों साइड खां जेको आहे त मुख़्तलिफ़ डिज़ाइन आहिनि। चइनि भितियुनि खां 4 डिज़ाइन ऐं मसालो असांजी बचियल आहे ऐं हेॾे डिज़ाइन कंप्लीट थी चुकी है। ॿिए साइड भी प्लस्तर अलहमदुलिल्लाह कंप्लीट मथां थी चुको है, थोरो रहियल आहे। ॾिसो था मथां वठी हेठि ताईं कंप्लीट डिज़ाइन है। ये ॾिसो माशाअल्लाह मथां हाणे प्लस्तर थी चुको है। हिते निशान ॾेई हिते डिज़ाइन ठहंदा। ये ॾिसो किनारियूं कंप्लीट थियण वारियूं आहिनि। पूरियूं किनारियूं असां कंप्लीट कंदा हलूं था। का भी डिज़ाइन नथा रहायूं। ये डिज़ाइन मथे ताईं कंप्लीट है ऐं सॼी टीम मां सां गॾु मौजूदु आहे ऐं अंधारी थी चुकी है। जेको आहे त लास्ट थपाई करे हेठों डिज़ाइन कढी फाइनल कंदासीं। उस्ताद अरबिलो लॻो पियो आहे, डिज़ाइन कंप्लीट कंदो वञे थो पियो ऐं उस्ताद रशीद भी डिज़ाइन कंप्लीट कंदो वञे थो। ये ॾिसी सघो था जगह जो लुक हाणे पहिरियां कीअं हाणे कीअं आहे। जी तो दोस्तों अल्लाह जे फज़ल करम सां पूरी डिज़ाइन कंप्लीट करे चुकी है। मथे खां वठी हेठि ताईं उस्ताद अरबिलो सॼी डिज़ाइन खे कंप्लीट कंदो अचे थो पियो। ऐं असांजी अॼु जी वीडियो एतिरे ताईं। नेक्स्ट वीडियो मुलाक़ात थींदी, तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।